नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। इमरान ख़ान जे अॼोके बयान ते ISPR जो रद्द अमल अची सघे थो। इमरान ख़ान जे जलसे में शिरकत बाबति कानूनी कार्रवाई जो सोचे रहिया आहियूं। शहबाज शरीफ़ जो इहो चवणु आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे लोअर दीर में जलसे खां रोके छॾियो हो। शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चयो आहे त इमरान ख़ान इलेक्शन में धांधलीअ जी पैदावार आहे। शहबाज शरीफ़ चवे थो इमरान ख़ान खे वार्निंग ॾियां थो त पंहिंजी ज़बान खे संभाले। इमरान ख़ान जो पंहिंजो घर करप्शन जो गढ़ बणियल आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां लाइन ते मौजूद आहे। कुर्बान कहिड़ा तफ़सील आहिनि शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान जे मीडिया सां ॻाल्हाइण जे हवाले सां? जी कुर्बान जी, कौमी असेंबली में अपोजिशन लीडर ऐं मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ़ अॼु इस्लामाबाद में मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात कई आहे। हिन मुलाक़ात जे हवाले सां ॿिन्ही अॻवाननि जो इहो चवणु आहे त कल्ह पार्लियामेंट लाजिज़ में जेका पुलिस गॾिजी कराई वई ऐं हुकूमत तरफ़ां जेको अपोजिशन जे पार्लियामेंट खे हिरासत करण जी कोशिशि कई वई, इन हवाले सां मामलनि ते गौर कयो वियो। शहबाज शरीफ़ जो चवणो हो त जेके ही मां मौलाना फज़ल रहमान सां यकजहती जो इज़हार करणु आयुसि ऐं अफ़सोस जो इज़हार करणु आयुसि जेको कल्ह पार्लियामेंट लाजिज़ में वाक़ियो थियो आहे। हिन चयो त हीअ जेका बि पुलिस गॾिजी थी आहे तारीख़ में उन ज़ुल्म जो कोई मिसाल नथो मिले ऐं मौलाना फज़ल रहमान ऐं ॿियनि अपोजिशन जे पार्लियामेंट में तहमुल जो इज़हार कयो आहे। हिन जो चवणु हो त इमरान ख़ान सिर्फ़ु ताना ॾियण ते महदूद आहे, बाक़ी आवाम जी ऐं उनखे का परवाह कोन्हे, उनखे पार्लियामेंटी उसूलनि जी ऐं उनजी वक़ार जी बि का परवाह कोन्हे ऐं संदसि घर में संदसि जेके पार्टी अॻवान आहिनि उहे करप्शन में मुलविस आहिनि। उनजे बावजूदि उहो असां ते इल्ज़ाम हणे थो ऐं असांजे माना औरतुनि खे बि निशानो बणाए थो, पर उनजे बावजूदि असांजो इहो अज़म आहे त असां ॾिजण वारा न आहियूं। इमरान ख़ान खे घर भेड़ो करे ई असां दम कंदासीं। हिन इहो चयो आहे त पाक फ़ौज में जेके कुर्बानियूं उन मुल्क लाइ उहे कोई लिखियल कोन्हनि। असां पाक फ़ौज जो एतिराम कयूं था ऐं असां हमेशह पाक फ़ौज खे तनक़ीद करण खां पासो कयो आहे। सो हिन इहा ॻाल्हि कई आहे त जेके बि पार्टी जे हवाले सां या अपोजिशन सां मामला थिया आहिनि उहे नवाज़ शरीफ़ जी रज़ामंदी सां उहे तइ थियनि पिया, ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं हींअर बि समूरा जेके फ़ैसिलनि जो अख़्तियार आहे नवाज़ शरीफ़ वटि आहे। ठीकु आहे, महिरबानी कुर्बान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।